अॻिते वधंदे अहम ख़बर शामिल कयूं रतेदरो मां जिथे शहदादकोट रोड वटां अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। रतेदरो मां जिथे शहदादकोट रोड वटां अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे, जॾहिं त पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। रतेदरो मां जिथे शहदादकोट रोड वटां अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रतेदरो मां पहलवान जोयो खां। जी पहलवान, वधीक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी पहलवान, वधीक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु सुबुह जो पासो हिकु नामालूम शख़्स जे पासो रतेदरो शहदादकोट रोड ते लाश हथायो आहे। जंहिं जो इतला जे पासो पाड़े वारनि जे पासो रतेदरो पुलिस खे ॾिनो, उन रतेदरो पुलिस उहो लाश खणाए हिन वक़्तु तालका अस्पताल पहुचायो आहे, जंहिंजी हिन वक़्तु का बि सुञाणप न थी सघी आहे। इन सिलसिले में मुंहिंजो रतेदरो पुलिस सां जे पासो राब्तो थियो। उन्हनि जो चवणो हुयो त हुनजे भरिसां इंजेक्शन मिलियूं आहिनि, जंहिं मां लॻे थो त हू नशे जो आदी आहे ऐं हिन सबबु हू गुज़ारियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु लाश अञा ताईं तालका अस्पताल में मौजूदु आहे ऐं हुनजी का बि सुञाणप थी न सघी आहे। जी ठीकु आहे पहलवान, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।